नाज़रीन ख़बर ॾींदा हलूं कोटड़ीअ मां। कोटड़ी साइट में वर्कर्स वेलफेयर बोर्ड जे प्लाटनि ते मुबीना कब्ज़नि बाबति मीडिया ते ख़बरूं हलण बाद वर्कर्स वेलफेयर बोर्ड हैदराबाद जो डिप्टी डायरेक्टर स्टेट अफज़ल मेमून टीम समेत साइट लेबर कॉलोनीअ जो दौरो कयो। डिप्टी डायरेक्टर स्टेट गैर कानूनी कब्ज़नि जो जाइज़ो वठी 25 दुकानदारनि ऐं घर मालिकनि खे लीगल नोटिस जारी करे छॾिया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे लेबर खाते जे डिप्टी डायरेक्टर स्टेट अफज़ल मेमून चयो त कब्ज़नि बाबति मीडिया ते ख़बरूं नशर थियण जो नोटिस वरितो वियो आहे। लेबर कॉलोनी में सालनि खां कब्ज़ा बरक़रार आहिनि। गैर कानूनी अदावतूं कंदड़नि खे नोटिस जारी कया आहिनि। गैर कानूनी तौर कब्ज़ा कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। लेबर कॉलोनीअ जे पार्कनि ग्राउंड ऐं ख़ाली प्लाटनि ते कब्ज़ा थियल आहे। गैर कानूनी दुकाननि ऐं घर मालिकनि खे हिकु हफ़्ते अंदरि समूरा काग़ज़ ऑफिस खणी अचण जो चयो आहे। काग़ज़नि जी मुकमिल जांच करे जालसाज़ी कंदड़नि ऐं लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। रिपोर्ट इरफान अली मल्लाह, अमल न्यूज़, कोटड़ी।